तलहार में तलहार जे शहर में हजरत मौलाना अब्दुल गफूर कासमी साहब तकरीर पे कई तो उते हिकिड़ो कामरेड उथी बीठो ऐं एतिराज़ कयो कि अल्लाह सी बेइंसाफ़ी कई आहे। साईं पुछो कहिड़ी बेइंसाफ़ी अल्लाह सी कई? कि अल्लाह सी मुलनि खे सेवयूं खारायूं न, गॾे खे छबर खाराई आहे। अल्लाह सी इंसाफ़ त कोन कयो, गॾे खे छबर खाराए छॾी, मुलनि खे सेवयूं ॾिनियूं अथसि। तॾहिं साईं कासमी साहब जवाबु कयो न हुनखे कि इहो सुवाल तूं मूंखां न कर, इहो गॾे खां वञी पुछ त तोखे सेवयूं पसंदि नहीं आहे, छबर पसंदि आहे। जेकॾहिं गॾे खे छबर पसंदि आहे त जेका शइ गॾे खे पसंदि हुई सा रब उन जे अॻियां रखी, मुले खे सेवयूं पसंदि हुयूं, जेका मुले खे शइ वणी थी सा अल्लाह सी उन जे अॻियां रखी। अल्लाह सी इंसाफ़ कयो, हर कंहिंजी पसंदि जो अल्लाह सी लिहाज़ कयो। जेका शइ जंहिंखे पसंदि हुई रब उनखे उहा खाराए छॾी। त हर हिक जी पसंदि पंहिंजी हुई। पोइ हर हिक जी ग़िज़ा, जंहिं माकोड़ी खे ज़रो खपे थो उनखे रोज़ानी गुड़ जो ज़रो मिले थो, जंहिं हाथी खे 2 मण भुसे जा था खपनि उनखे रोज़ानी 2 मण भुसे जा रब खाराए, जंहिं शींहं खे रोज़ानी ताज़ो गोश्त थो खपे उनखे अल्लाह सी रोज़ानी ताज़ो गोश्त थो खाराए। जंहिंखे जेका शइ पसंदि आहे रब उनखे खाराए थो। गिज हिकिड़ो पखी आहे, गिज जो निभागो पखी आहे, शिकार कोन कंदो, थलो वेठो हूंदो, शिकार न कंदो, ऐं आहे बि किरिया थो, खाईंदो बि ढोर मोल, जानवर मरंदो हीअ खाईंदी, शिकार बि कोन खाईंदी ऐं खाईंदी बि गोश्त। इनखे जेकॾहिं सेवईं जो पातोड़ो तो रधे ॾींदे त कोन खाईंदी, मूंखे गोश्त खपे मोल ढोर जो। किरिया थी ऐं वरी शिकार कोन करे वेठी आहे। रोज़ानी अल्लाह सी ढोर मारे थो, गिज जो पेट भरजे थो। रोज़ानी ढोर मरनि पिया, गिज जो पेट भरजे पियो। मुला वेठो मस्जिद में, नौकरी कोन कंदो, वापार बि कोन कंदो, बंदी बि कोन कंदो। मुला वेठो मस्जिद में, न नौकरी कंदो, न बंदी कंदो, न रोंबो कंदो, न साड़ियूं न कुझु बि कोन, वेठो मस्जिद में खाईंदो सेवयूं ऐं हलवा। हा मिसाल सम्झो पिया न? मुला वेठो मस्जिद में खाईंदो हलवा ऐं सेवयूं, कमु कोन कंदो। पोइ गिज जे पेट भरण लाइ अल्लाह सी ढोरनि जी लिस्ट रखी आहे, मुले जे पेट भरण लाइ अल्लाह सी वॾेरनि जी लिस्ट रखी आहे इज़राइल जे अॻियां। हाणे हिकिड़े वॾेरे खे डरे विझे, वॾेरो वरी पियो, कई ख़तमा शुरू थी विया, साओ जुमो मापेरो आचार, टीजो ॾहो चालियो एकियो ॿारहो, कई ख़तमा। अलाह वाह अमीर वॾेरे खे बख़्शी कजी। मुलो दिलि में चवंदो वॾी धूड़ पाए मल्हाए वञी कुटी ॾिस, मूंखे त हलवो मिलियो मुंहिंजा। जंहिंखे जेका पसंदि हुई रब उहा खाराई, जंहिंखे जेतिरी शइ वणी थे रब उहा खाराई। रोज़ी रब जे हथ में मौलाना, राज़िक उहो आहे, दुनिया में ॿी का बि ताक़त राज़िक कोन्हे। तव्हीं केतिरी बि कोशिशि कंदा, रोज़ी तव्हांजी जेका रब रखी आहे उहा ई तव्हांखे मिलंदी। हेॾा तवजो कजा, तव्हां सभिनी जी मर्ज़ी आहे न असीं शाहूकार थियूं, सभिनी जी मर्ज़ी आहे न, पोइ वञी शाहूकार थियो, तव्हांखे मोकल आहे, सुभाणे वञी लखपति थियो। नथा थी सघो न, मजबूर हो न, जेको मजबूर आहे हुनखे जाबिर खपे। मालूम थियो तव्हांजे मथां को ज़ोरी करण वारो आहे, जेको जाबिर आहे हुनखे ख़ुदा थो चयो वञे। हाणे तव्हां घर जे मथां हिकिड़ी टंकी ठारायो पाणी जी, टंकी ठाराई पाणी जी, उन में पाणी अचे थो 100 लीटर, पाणी जी टंकी ठाराई 100 लीटरनि वारी, हेठां लॻायोसि टूंटी, पाणी कढणु शुरू करियो। तव्हां में अकिल सम्झाए जवाब ॾिजो। टांकी में 100 लीटर पाणी आहे, हेठां लॻी पई आहे टूंटी, उन मां पाणी कढणु शुरू कयोसीं, पाणी टूंटी में जा घणा लीटर निकिरंदो? तव्हां जवाब न ॾिनो। 100 लीटर निकिरंदो। मथे 100 लीटर आहे त हेठां बि टूंटी में जा 100 लीटर निकिरंदा, 200 लीटर कोन ईंदो। 200 लीटर आहे ई कोन त धूड़ मां निकिरंदो। मथे जॾहिं पाणी जो स्टॉक ई 100 लीटर आहे त 200 लीटर कीअं निकिरंदा? हेठां टूंटी हिकिड़ी हणंदा त बि पाणी 100 लीटर निकिरंदो, 2 टूंटियूं हणंदा त बि पाणी 100 लीटर निकिरंदो, 4 टूंटियूं हणंदा त बि पाणी 100 लीटर निकिरंदो, छो त पाणी मथे स्टॉक ई 100 लीटर आहे। मौलाना अल्लाह सी जेका तुंहिंजी लोह महफ़ूज़ में रोज़ी लिखी छॾी आहे न, उहा मथे जेका स्टॉक थी पई आहे टांकी जे अंदरि उहा ई निकिरंदी। हिकिड़ो दुकान खोलींदे त बि रोज़ी उहा साॻी, 5 दुकान खोलींदे त बि रोज़ी उहा साॻी, 10 एकड़ ॿनी पोखींदे त बि रोज़ी उहा साॻी, 1000 एकड़ ॿनी पोखींदे त बि रोज़ी ओतिरी लहंदी जेतिरी मथे स्टॉक हूंदी। 9 चोटी जा ज़ोर ॾेई पाण खे मारे चरियो थी वञी किरजई, रोज़ी ओतिरी मिलंदी जेका कुदरत वारे लिखी आहे। उन में तूं दाणो बि नथो वधाए सघीं। राज़िक रब आहे, पूरी काइनात जो ख़ालिक रब आहे, इल्म रब वटि आहे, इची पिची जो इल्म रब खे आहे, काइनात जे ज़रे पुर्द जो इल्म।
लाड़काने शहर जा सभई मास्टर टीचर डॉक्टर उन्हनि खे गॾु करियो, कैलकुलेटर उन्हनि खे हथ में ॾियो, उन्हनि खे हिकिड़ी रिध दसे ॾियो, चओ हिन जा वार वही ॻणियो। ॻणींदा? पूरे लाड़काने शहर जा टीचर उन्हनि खे चैलेंज थो करियां त तव्हीं हिकिड़ी रिध जा मूंखे वार ॻणे ॾियो, न ॻणे सघंदा। अल्लाह तबारक व तआला खां जेकॾहिं पुछिजे त दुनिया में रिढूं घणियूं हुनजे जिस्म ते वार कहिड़ा आहिनि त जवाब सेकंड में ईंदो। रब खां जेकॾहिं पुछिजे त दुनिया में रिढूं घणियूं, उनजे जिस्म ते वार घणा, दुनिया में वण घणा, उन्हनि ते पन घणा, दुनिया में वारी ऐं रेती घणी, उनजा ज़रा घणा, समुंड जो पाणी केतिरो, तोड़जे त घणा मण ऐं तोला थिए त जवाब सेकंडनि में ईंदो। केतिरा इंसान आहिनि, केतिरा मर्द आहिनि, केतिरियूं औरतूं आहिनि, केतिरा जेरा आहिनि, केतिरा मरी विया, केतिरा माउ जे पेट में आहिनि, केतिरा ईंदा। अल्लाह तबारक व तआला खे काइनात जे ज़रे पुर्ज़े जो इल्म आहे। फरमाई यालमु खाइनतल आयुन व मा तुख्फी सुदूर, दिलनि जा राज ॼाणे। मथे में टोपी, मुंह में दाढ़ी, वॾो हाजी नमाज़ी गाज़ी, पर अंदर में कहिड़ियूं लुंडियूं आहिनि तंहिंजी रब खे ख़बर आहे। दिलनि जा राज ऐं भेद रब ॼाणे, ऐं अख जी हेरा फेरी रब ॼाणे त अख छो पई ठिड़े। सभई हेॾा मुना तवजो कयो, हेॾा आहे छा जो सभिनी जी फड़फड़ पइजी वई। मुना तवजो कयो। अल्लाह साईं वटि इल्म आहे काइनात जे ज़रे पुर्ज़े जो, जेको काइनात जो हर ॻाल्हि खां वाक़िफ़ आहे। फरमाई तुंहिंजी अख छो पई हेरे फिरे? केॾी महिल ड्राइवर जे शीशे में अख पई फिरे, ड्राइवर वारे शीशे में गती पई आहे। जिते कारी चादरी ॾिठई उते तुंहिंजी अख गती पई आहे। जिते ॻाढ़ो कपिड़ो थो ॾिसे उते तुंहिंजी अख मुर्गो टरई कोन थी, मुछ में हथ विझे वेठो ई। अलाह जी फरमाए त दुनिया वारनि खां तूं पंहिंजो नज़र लिकाए सघीं थो, मूं रब खां पंहिंजो नज़र नथो लिकाए सघीं। तुंहिंजी अख छो पई हेरा फेरी करे, छो पई हेरा थिड़े? अल्लाह तबारक व तआला खे दुनिया जे ज़रे पुर्ज़े जो इल्म आहे त अॼु छा आहे, सुभाणे छा आहे, मींहुं कॾहिं पवंदो, माउ जे पेट में छा आहे, इहा अल्लाह जी ज़ात खे ख़बर आहे। केॾो बि पीर फ़कीर हुजे, केॾो बि वॾो मुर्शिद हुजे, उनखे कंहिं बि क़िस्म जी का बि ख़बर कोन पवंदी आहे। उनखे इहा बि ख़बर कोन पवंदी आहे त संदसि माई जे पेट में छा आहे। हा, चवंदा साईं खे सॼी ख़बर आहे। साईं वॾो पोतल फ़कीर आहे। साईं घर मां निकिरे थो त 13 चादरूं साईं जे मथां पयूं आहिनि। मुराक़बो कढियो, निकिरे पियो, हटो बचो मुरीद ठूठू पिया आहिनि। साईं घर मां निकितो आहे, मुरीद हिक ॿिए खे धिका पिया ॾियनि, हटी परे थियो। साईं पियो घर मां अचे या उठ मस्त पियो अचे? साईं खे सॼी ख़बर आहे। हमरा हिकिड़ो दावत ॾेई साईं खे वठी वियो घर। मुर्शिद पोतल फ़कीर हो। माई खे थी बिना निभागी मानी का जी ठाओ कीरत, साईं मस मस आयो आहे। माई का हुजे वाहबण ते मानी रधे ठाहे बिरयानी ठाही कुकर मंझि भत रधई। छा कई जो साईं वारी जेका प्लेट हुई उन जे तर में बोटियूं रखी, मथां विधईसि भत रखी, ॿी प्लेट रखी। संदसि मुड़ुस खे चई त हीअ साईं जी मानी आहे, इहा अलॻि खणी वञिजी। वरी जेको साईं सां गॾु ख़लीफ़ो उन जे लाइ भत रखई मथां, उन जे मथां बोटियूं से रखी कि हीअ ख़लीफ़े जी मानी आहे, उहा ख़लीफ़े खे अलॻि ॾिजई। हाणे जी मानियूं ॿई अलॻि खजी आयूं, ॿिन्हिनि खे हथ धुआरे साईं खे अलॻि मानी ॾिनऊं, ख़लीफ़े खे अलॻि ॾिनऊं। ख़लीफ़े जे मथी प्लेट लाथी, हे बोटियूं रखियूं हुजनि ॿिले जे मथे जहिड़ियूं, हे ख़लीफ़ो शुरू थी वियो। साईं जो मथी प्लेट लाथी त मथां रुगो भत रखियो, बोटी हिकिड़ी कोन हुई। बोटियूं त माई लिकाए छॾियूं तर में, सम्झो। साईं जो न्यारे त वञ पिया, ख़लीफ़े खे त बोटियूं केतिरियूं मिलियूं, मूंखे त हिकिड़ी कोन मिली। साईं सॼो फूकिजी पियो। मुरीद खे सॾु करे जहिड़ा जहिड़ा हरामी भेड़ा, ही मूंसां वहल कयो थी। तुंहिंजी माई का भागी वाहबड़ा, ख़लीफ़े खे केतिरी बोटियूं रखी ॾिनई आहे, मूंखे हिकिड़ी कोन ॾिनई, खणी वञ मानी नथो खा। मुरीद बाबो वारे खणी भत खयो, माई ते गार जी नाड़ी ॿधियो पियो अचे। भेणा न भागी हेड़ी तेड़ी, साईं मस मस मुंहिंजे घर आयो, साईं खे तो कावड़ा विधो, हिकिड़ी बोटी साईं खे तो कोन ॾिनी। चई हेड़ा जहिड़ा न। प्लेट मथां रखी हुनखे कननि मां जले वारे जो ऊंधो कई त भत हेठां लहियो, बोटियूं हे जेके तर में पियूं से मथां अची वई। चई तुआरे मुर्शिद खे चयो त मुर्शिद असांजे ॻोठ में वई मदीने जा कुता तो अकली अंधो बोटियूं हेठां पयूं से कोन ॾिठई। हा, भत जे हेठां बोटियूं पयूं से कोन ॾिठई। बाक़ी साईं हिते वेठो हूंदो न लाड़काणे में त इशारो वेठो कंदो,
अरे भाई साईं के छा गैरबात थी छा चूं तव्हांखे ख़बर कोन्हे साईं मदीने में कुता वेठो अकेले असी खुदा आहे असी तव्हांखे बि सुञाणूं था तव्हांजे पोतलनि फ़क़ीरनि खे बि सुञाणूं था तव्हांजे अक़ीदनि ऐं मज़हबनि खे बि सुञाणूं था तव्हांजे इल्म खां बि असीं वाक़ुफ़ आहियूं तव्हांजो इल्म केतिरो आहे बदीन में आउं चढ़ियसि वेन में वेस बि सुजावल वेन जे पोई सीट ते मूंखे जॻह मिली ऐं वेठो हुउसि तेसी 3 तोता मुला जी चढ़िया उहे बि वरी मूंसां गॾु अची सीट ते वेठा पोई सीट ते हाणे असीं 4 ई ॾाढी न वारा 3 तोता हिकिड़ो विच में वाबी हिननि खे मुरीदनि फ्रूट वठी ॾिनो केला अंगूर सूफ़ मुरीदनि खे हिननि खे तोबरा भरे ॾिना हुआ थेलियूं अची जॾा जेॾी महिल वेन रवानी थी हिननि फ्रूट खोलियो हाणे फ्रूट वेठा खाइनि चर चरा चर चरा चर चरा मेह खे माण्हू खाराए त बि वटिजी किरी पिया हर खाई विया आउं हिननि जी जिन्स जो माण्हू हुउसि ॾाढ़ी वारो अखलाक़ी तरह सां मूंखे खणी सलाह कंदा त साईं अचे तव्हीं बि खाओ पर अहिड़ा त मथ घुर हरामी जो मूंखे सलाह कोन कयो मूंखे थोरो खार लॻा मुंहिंजो ॿियो हिननि जहिड़ो आउं थियां थो भले खाई वठनि खाई वांदा थिया मुंहिंजो मौलवी साहिबु हिकिड़ो मसइलो त ॿुधायो चऊं कहिड़ो मुंहिंजो साईं असीं आहियूं अणवाक़ुफ़ माण्हू सादा सूदा आलिम सगुरा हिकिड़ा चवनि था त नबी हर जाइ ते आहे ॿिया चवनि था त हाज़िर नाज़िर कोन्हे हाज़िर नाज़िर सिर्फ़ु ख़ुदा आहे हाणे अवी ॿुधायो ॻाल्हि सची कहिड़ी आहे चऊं ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह तूं त कंहिं वहाबी जे वर चढ़ी वे नबी त हर जाइ ते आहे जिते किथे आहे नबी सगोरो पाण सुवारा तॾहिं मुंहिंजो नबी सगोरो पासां गॾु हिते वेन में वेठो आहे वेन में पाण सां गॾु आहे चऊं हा आहे वेठो आहे मुंहिंजो ड्राइवर जेको न वेन में वेठो आहे ड्राइवर इहो वहाबी आहे फौजिया जी केसेट लॻायो वेठो आहे इनखे चयो त केसेट बंदि कर गुस्ताख बेअदब रसूल असां सां गॾु वेन में चढ़ियो वेठो तूं फौज वेठो हुजे केसेट बंदि करायो रसूल वेन में वेठो आहे हू बि त हरामी वरी फौजिया जी केसेट गाना ॿुधाईंदो हले रसूल जी तोहीन कंदो हले इते माण्हुनि बि असां में निहारियो वेन जा माण्हू मुतवजे थिया त भई मुला पाण में विढ़िया हिननि खे जॾहिं मुंहिंजो तव्हीं केसेट बंदि करायो रसूल वेन में पाण सां गॾु हले पियो त हे वरी थोरो कंध हेठि कयूं हाणे जवाब कहिड़ो ॾिन इल्म हिननि वटि माशाअल्लाह पूरो सूरो सुजावल जो ख़तीब आज़म सुजावल शहर जो ख़तीब आज़म किताब सर्फ बि पढ़ियल कोन्हे असां हुनजे ज़ाती इल्म खां वाक़ुफ़ आहियूं पोइ असां जॾहिं हुनखे अची जाहिल जाहिल कयो इहो ओड़े इहो मियां जी मूसो जाहिल मियां जी मूसो जाहिल पोइ हुन हिकु दफ़े जलसे मंझि पंहिंजो इल्म ज़ाहिर कयो चई मूंखे चवनि था त मियां जी मूसो जाहिल आहे ज़रब यज़रिबु ज़रबन ऐं आलिम कोन्हे छा ॿियो ज़रब यज़रिबु ज़रबन ही पंहिंजे इल्म जो दलील ॾिनई असांखे हिननि जे इल्म जी सॼी ख़बर आहे त हिननि जो इल्म केतिरो आहे कंध जो हेठि कयो त मुंहिंजो मौलवी साहिबु तव्हां मेह जेतिरो फ्रूट खाधो मूंखे त तव्हां सलाह कोन कई आउं अव्हांजी जिन्स जो माण्हू हुउसि पर तव्हां सलाह कोन कई आउं अव्हांजी जिन्स जो माण्हू हुउसि पर हरामी भेणा अहिड़ा जो नबी सगोरो वेन में वेठो उनखे हिकिड़ो केलो खारायो आहे अहिड़ा मठ घुरा रसूल खे तव्हां कोन खारायो हर खाई विया रसूल वेठो तव्हां रसूल खे अंगूरनि जी सलाह करियो आहे केलो रसूल खे हिकिड़ो खणी कढी रखो आहे त भई हीउ रसूल जे पते जो आहे रसूल असां सां गॾु वेन में हर तव्हीं खाई आहे जीअं कंध हेठि कयूं तीअं सुजावल ताईं 100 किलोमीटर जे सफ़र में मुंहुं में आॾी अख सां पिया न्यारो त पंहिंजा वाह बि मरी वियासीं हो 3 ॼणा ऐं हिकिड़ो ॼणो असांखे सॼी ख़बर आहे तव्हांजे इल्म जी तव्हांजे अमल जी तव्हां माण्हुनि खे छा सम्झायो आहे सवाइ भत जे अॼु ॾींहं ताईं तव्हां क़ौम खे को बि सबक़ कोन पढ़ायो आहे सिर्फ़ु क़ौम खे तव्हां भत सेखारियो अदाड़े जेको रसूल जा
12 उर्स कंदो वो जन्नत में हलियो वेंदो। मुहर्रम अचे अमी न्याज रत जा मुला खाईंदो। उर्स अचे अमी उर्स जा भत रत जा मुला खाईंदो। रबियो सानी अचे अमी 11 कजा मुलऊं खाईंदो। रजब अचे त अमी कूंडा कजा मुलऊं खाईंदो। 27 रजब ते अमी हलवा रत जा मुला खाईंदो। 15 शोबान ते अमी पातोड़ा हलवे जा ठाईदा मुला खाईंदो। रमजान शरीफ जे महीने में अमी लोला मस्जिद में गड कजा मुला खाईंदो। एडो त हरामिया जो अज दी ते कदे भी पिणस जो खत्म कोन कराई अवा खत्म कंदा आयो ही खाईंदो है। अरे बाबा तीजो डहो चालियो एक्यो 12 ए जे सवाब है तो मुला मरे तो जाब तो माइट मरी यानी तो कने खत्म करायो। मुला का कसम जाने पुछ जाने बिदती कने तो कने उर्स कयो मरे तो कने न्याज जो पातड़ो रदो मानन के चवंदा अमी न्याज करियो असी खाईंदासी। अमी उर्स रधियो असी खाईंदासी। अमी खत्म करायो असी खाईंदासी। मुला जो पेट है पोस्ट ऑफिस जो डबो है। खत जेको मोकलियो सो पोस्ट ऑफिस जे डबे में विझो। पोस्ट ऑफिस टंडो भागो। मार्फत मौलवी मोहम्मद ईसा समू। पोस्ट ऑफिस जन्नत। मार्फत पेट बिदती मुला जो मिले बाबा साहब के यह एड्रेस है। इन्हनि जो पेट भरियो ही पोस्ट ऑफिस जो डबो आहे। सवाए भक्त जे मुला तव्हां को बि माण्हुनि खे मसलो कोन सम्झायो। का बि क़ौम जी ख़िदमत कोन की। तव्हांजो आला हज़रत जेको जंहिंखे तव्हां इमाम था चओ जॾहिं मौत तॾहिं पोयनि खे वसियत कहिड़ी कई। पोयनि खे जेका नसीहत वसियत कई लिखत में आउं जे मरी वञा त मुंहिंजे खत में केला हुजन सूफ हुजन अंगूर हुजन बादाम हुजन अखरोट हुजन जरदालू हुजन ताज़ो फ्रूट सब वट जा पर खुश्क फ्रूट जी पारत अथो। बादाम हुजन पिस्ता हुजन मगज़ अखरोट हुजे मगज़ पिस्ता हुजे मगज़ बादाम हुजे डूंगी भी हुजे मिस्री भी हुजे इलाचियूं भी हुजन जमर जूं टिकियूं भी हुजन सोपारी जी कुतर भी हुजे त सौंफ भी हुजे। ही तव्हांजे आला हज़रत जी वसियत है। तव्हां कौम के सवाए भत जे ॿियो को बि मसलो कोन ॾिनो आहे। मौलाना तव्हां जेकॾहिं मुस्लमान आहियो त तव्हां कलमे जा इनकारी आहियो। खुदा के वहदहू ला शरीक नथा मञो। तव्हीं चओ था त नबी हाज़िर नाज़िर आहे माना खुदा जो शरीक थी पियो। तव्हीं चओ था त नबी खुदा जे नूर मां ठहियो माना खुदा जो शरीक थी पियो। तव्हीं चओ था त जेतिरो इल्मु खुदा वटि आहे ओतिरो नबी वटि आहे। तव्हां खुदा सां शरीक बणाए विधो। तव्हीं वहदहू ला शरीक जा इनकारी आहियो। तव्हांजे कुफ्र में को बि शक कोन्हे को। तव्हां तौहीद जा इनकारी आहियो कलमे जा इनकारी आहियो। तव्हां पंहिंजो को बि अक़ीदो क़ुर हदीस मां साबित नथा करे सघो। इंशा अल्लाह ताला हाणे तव्हांजो इहो सुधारो पादर सां थींदो। इनकलाब ईंदो जमियत जो राज थींदो मुल्क में इस्लामी इनकलाब ईंदो पोइ तव्हांखे पादर हणी या त मुस्लमान कंदासीं या त तव्हांखे शहर जो भंगी करे रखंदासीं तव्हांखे गटर साफ़ कराईंदासीं। ॿियो तव्हांजो को बि इलाज कोन्हे को। दुआ करो अल्लाह तबारक व तआला डॉक्टर खालिद महमूद सुमरे जे जवानी में बरकत विझे। लाड़कानी जी जमात के अल्लाह से हिम्मत दे तौफीक दे। ॻाल्हियूं काफ़ी कुछ ॻाल्हाइणी हुयूं पर टाइम तंग आहे गलो भी जवाब ॾेई बीठो आहे। इन करे आऊं दोस्तन खां ऐं ख़ासि करे मुंतज़िमीन खां इजाज़त वठंदुसि। जेकी कुछ मूं ॻाल्हायो उनखे अल्लाह से क़बूल करे असां तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफीक अता फरमाए। वाखिर दावाना वल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।